नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे मेड़ खां ख़बर ॾींदा हलूं त गाई मैसर रोड मेड़ शहर जे यूटिलिटी स्टोर ते आम माण्हुनि जे लाइ आयल रियायती अघु वारे खंड जी टक लहण बावजूदि यूटिलिटी स्टोर जे इंचार्ज आम माण्हुनि खे खंड न ॾियण खां पोइ स्टोर इंचार्ज आयल खंड दुकानदारनि खे कटा भरे ॾियण वारे अमल दौरान मक़ामी माण्हू फोटू कढी वरिता। बाद में मक़ामी माण्हुनि पारां यूटिलिटी स्टोर इंचार्ज पारां खंड विकिरो करण ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो। शहरियुनि अहिड़ी शिकायत मुख़्तियार कार मेयर असिस्टेंट कमिश्नर मेड़ खे लिखत में ॾिनी। स्टोर इंचार्ज ख़िलाफ़ क़दम खणण जी घुर कई, जॾहिं त शहरियुनि पारां यूटिलिटी इंचार्ज पारां खंड विकिरो करण वारे अमल ख़िलाफ़ सबूतनि सां गॾु यूटिलिटी इंचार्ज खे आगाही ॾेई क़दम खणण जी घुर कई। इन मौक़े ते शहरियुनि चयो त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हुकूमत पारां ग़रीब माण्हुनि लाइ आयल खंड आम माण्हुनि खे मिलण बजाए दुकानदारनि खे विकिरो थी रही आहे, पर उन बावजूदि सरकार स्टोर इंचार्ज ख़िलाफ़ क़दम न पई खणे। हिननि घुर कई त खंड विकिरो करण वारे अमल जी जांच कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।